नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त भारत में मींहं पाणी पंहिंजे मालिक जो फ़ैसिलो करे वरितो आहे। परॾे ख़ाबरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि भारतीय रियासत मध्य प्रदेश में अनोखो वाक़ियो माण्हुनि खे हैरान करे छॾियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पुलिस खे हिकु मेंहिं हथाई जेका हू थाणे ते खणी आया। कामिल नाले ॻोठाणे थाणे ते पहुची मेंहिं जो मालिकी ॼाणाए, जंहिं बाद पुलिस मेंहिं हुन जे हवाले करे छॾी आहे। गोपांग नाले हिकु पीर ॻोठाणो मेंहिं जो मालिक ॼाणाए थो ऐं थाणे पहुची वियो। ॿिन्ही में मालिकान तां तकरार तेज़ थियण बाद पुलिस फ़ैसिलो कयो त मेंहिं खे खोले छॾियो, हू पाण फ़ैसिलो कंदी। पुलिस जो अनोखो फ़ैसिले ते मालिकनि जा दावेदार राज़ी थी विया। पुलिस जॾहिं मेंहिं खे खोलियो त मेंहिं गोपाल जे घर वञण बदिरां कमाल जे घर रवानी थी वई। सोशल मीडिया ते वीडियो वायरल बाद सार्फ़िन पारां दिलचस्प तबसरा कया पिया वञनि। कुझु सार्फ़िन जो चवणु आहे त मेंहिं पाण फ़ैसिलो कयो, संदसि मालिक केरु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।